नाज़रीन, रोड़ी में कायम तारीख़ी माग सतिन जो आस्थान अञा ताईं सियाहन जी ध्यान जो मरकज़ बणियल आहे। इन हवाले सां तफ़सील लाइ ॾिसूं था एडी घुनियो जी ही रिपोर्ट। सिंधु दरिया जे कप ते ख़ूबसूरत ऐं दिलकश नज़ारनि जी सूंह जो मरकज़ बणियल लैंसडाउन पुल जे साम्हूं हिक टकरीअ जे चोटीअ ते क़ाइमु तारीख़ी माग क़ासिम खानी क़ब्रिस्तान, जेको सतिन जे आस्थान तौरु मंसूब ऐं मशहूरु आहे। तारीख़ी हवालनि में मिले थो त बखर जे हाकिम अमीर अबुल क़ासिम नमकीन पंहिंजे दौर में जॾहिं हीअ आस्थान तामीर करायो त हुन पुरफ़िज़ा ऐं पुरसुकून मथाहें माग ते मीर अबुल क़ासिम नमकीन पंहिंजे दोस्तनि ऐं दरबारियुनि समेत 14 जे चांडुक्य राति में इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती महफ़िल मचाईंदो हो ऐं हू अमन, हिंदाणनि ऐं गिदरनि समेत मौसमी मेवनि जो पिणु शौक़ीन हो। मीर अबुल क़ासिम नमकीन जी वसियत मूजिब वफ़ात बाद खैन हुन खे टकरीअ ते दफ़न कयो वियो। ते जेको आहे मज़ारनि जी हिन जेका हालत आहे तमामु ज़बून थी विया ऐं पथर ते जेके लोह लिखियलु आहे हुते मज़ारूं लिखियल ते जेके आयतूं लिखियल आहिनि उहे बि ज़बून थी वियूं, बल्कि डही वियूं आहिनि ऐं हिननि जे मज़ारनि जी ऐं हिते जेके कतबा लिखियल आहिनि सभिनी जी मरम्मत थियणु खपे। काशे जूं सिरूं जेके आहिनि उहे बि ज़बून थी वियूं आहिनि। ऐं हिकु त ॿी मां ज़रूरु तव्हांजे तवसत सां ॻाल्हि कंदुमि त असांजे पुराणनि किताबनि में तारीख़ किताबनि में बि लिखियलु आहे त मीर अबुल क़ासिम नमकीन जी मज़ार जी सेरांदीअ खां रोज़ु ॾीओ ॿरंदो आहे ऐं उहा जेको ॾीए ॿरण वारी सिर आहे उहा मां हिते ॾिठुमि त परियां हिकिड़ी कुंड में पई आहे, जेका हितां पटे उते उछले छॾी अथऊं ऐं उहा हिन तमामु ज़बून हालत में उन जी जाइ ते सिरनि जो हिकिड़ो थलो ठाहे उते ॾीए जी जाइ रखी अथऊं। उन जे मस्जिद बि हुई जंहिंजो ज़िक्र बि किताबनि में मिले थो। उनखे हिन वक़्तु छित त न आहे, बिल्कुलु छित ऐं महराब ॿई हुन जा शहीद थिया आहिनि। लाॻापियल इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि ख़ूबसूरत रंगीन काशीगिरी, क़ुरानी आयतुनि ऐं कुतुबनि सां उकरियल संदसि ऐं ख़ानदान जूं क़बरूं मिसार ॼण लॻियूं आहिनि। तारीख़ी मस्जिद जी छत, भितियूं ऐं क़ब्रिस्तान जी तहफ़ुज़ाती चौदीवारी मुकमिल टुटी ख़तमु तबाह थी वई आहे। हिफ़ाज़ती चौदीवारी न हुजण करे तारीख़ी माग घुमण लाइ ईंदड़ माण्हुनि लाइ जानी ख़तरे जो बाइस बणियल आहे। कैमरामैन अनवर हुसैन ख़ासकेलीअ सां एडी घुनियो, सिंध टीवी न्यूज़, रोड़ी।